चांड्रो के मूं सोचो पे जैसी ताईं मल्हार जो केस मां हल करे वठां ता ॻोठ में न रहो। उहा ॻाल्हि बाबा साईं जे साम्हूं हरगिज़ न कजां ज़रली। हू हालतनि खां फरार आहे। बाबा साईं असांखे हमेशह सम्झायो आहे त सूर्य सीने ते घाव झलींदा आहिनि, पुठ ॾेई न भॼंदा आहिनि। उहो असां फ़ैसिलो करे छॾियो आहे। असां आख़िर ताईं विढ़ंदासूं। तूं रुगो कानूनी मामलनि खे ॾिस, वक़्त अचण ते तोड़े निभाए वेंदासीं। खान बहादुर साहब जी पंहिंजी पोजीशन रात वारे वाक़े खां पोइ कमज़ोर थी चुकी आहे। गिरफ़्तारी जे डप खां शायदि कराची या इस्लामाबाद भॼी वियो आहे। छा थो चवीं? मूंखे हिते लावारसन वांगुरु छॾे पंहिंजी जान बचाए त भॼी वियो आहे। हेॾे न अफ़सोस जी ॻाल्हि आहे। तोखां बि हिकिड़ो हिसाब चुक्तो करणो आहे रुख़सारी। बस रुगो इन्हनि ख़ौफ़नि मां वांदो थी वठ। साईं, तव्हां कहिड़े हिसाब जी ॻाल्हि करे रहिया आहियो? मां आख़िर तव्हां छा बिगाड़ियो आहे? रिश्ते में तोलाब ऐं दगा ॾियण जी तोखे सज़ा ॾियणी अथव। मुंहिंजे प्यार ऐं एतमाद जी बुख में छुरो टुंबण जी आऊं तोखां पुछा कंदुसि